अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। मौजूदा दौर में डिसइंफॉर्मेशन सब खां वॾो मसलो आहे। डिसइंफॉर्मेशन जी रोकथाम लाइ आगाही ॾियण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान दोस्त मुल्कनि सां गॾिजी डिसइंफॉर्मेशन ख़िलाफ़ क़दम खंया आहिनि। पीपी चेयरमैन ऐं परॾोही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो ग्रुप ऑफ फ्रेंड जे इब्तिदाई इजलास खे वर्चुअल ख़िताब। पानी मामलन वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद अहमद शाह चयो आहे त पानी सां मुल्की मईशत हलाए सघिजे थी, पर पाकिस्तान पानी जहिड़े अहम शइ खे कॾहिं अहमियत नाहे ॾिनी। नई पानी बाबति का मज़बूत पॉलिसी ठाही वई। असां पानी जा वसीला बचाइण बदिरां वक़्तु बर्बाद कयो। नतीजे तौरु अॼु पानी पेट्रोल खां बि महांगो आहे। वज़ीर आज़म पेट्रोल ऐं गैस जूं क़ीमतूं आलमी मंडी मौजिब करण जो ऐलान करे छॾियो। मरी में मुस्लिम लीग नून जे सेनेटर्स खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क खे नुक़सान पहुचाइण लाइ पेट्रोल अघनि में वाध कई। नुक़सान खां बचाइण लाइ वाध कई। पेट्रोल अघनि में वाध वारो फ़ैसिलो ॾुखियो हो, जंहिं ते सभिनी खे ॻणती हुई। IMF सां मुआहिदो थी वियो आहे, पर वधीक महिनत जारी रहंदी। इत्तेहादिन फ़ैसिलो कयो त हुकूमत मुद्दो पूरो कंदी। गुज़िरियल हुकूमत IMF सां सख़्त शर्तुनि ते मुआहिदो कयो ऐं तेल मुआहिदे ते अमल न कयो। तेल तेलीवी वधाइण वारो मुआहिदो इमरान हुकूमत कयो हो। ॿिनि महीननि बाद डॉलर जे मुक़ाबले में रुपयो मज़बूत थियण शुरू थी वियो। इंटरबैंक में डॉलर ₹5.43 सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर ₹206.50 जो थी वियो। इंटरबैंक में कारोबार शुरू थींदे ई रुपए जो कदर मज़बूत रहियो। ओपन मार्केट में डॉलर जी क़ीमत में ₹4 लाख अची वई। ओपन मार्केट में डॉलर ₹209 ते ट्रेड करण लॻो। ॿिनि ॾींहनि अंदरि डॉलर जी क़ीमत ₹6 लाख आई। यकीन ॾियारां थो त जेकॾहिं आलमी सतह ते तेल सस्तो थियो त पाकिस्तान में करे सघूं था। इहो कंदासीं। IMF सां मुआहिदे में अॻुभराई थी आहे। चीन $2.3 मिलियन जो कर्ज़ मंज़ूर करे वरितो आहे। चीन खां सूमर ताईं पैसा अची वेंदा। ॾाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त इमरान हुकूमत पाकिस्तान खे ॾेवालो थियण जी कंधी ते छॾे वई हुई। ₹200 अरब जो ख़सारो मिलियो। पेट्रोल ऐं डीज़ल क़ीमतूं वधायूं, पाकिस्तान खे ॾेवालो थियण खां बचायो। इमरान ख़ान ॿुधाए त हू पाकिस्तान खे श्रीलंका छो पियो बणाइण चाहे। इमरान ख़ान IMF सां मुआहिदो टोड़ियो ऐं हिक तरफ़े तौरु तेल जूं क़ीमतूं घटि कयूं। तारीख़ी बजट पेश करे रुगो अमीर तबिके ते टैक्स लॻायो वियो आहे। गुज़िरियल हुकूमत जेतिरा बि टैक्स लॻाया उन्हनि मां ग़रीब मुतासिर थिया। इमरान ख़ान को बि फ़ैसिलो असेंबली में न कयो। इमरान हुकूमत रुगो ऑर्डिनेंस ज़रिए हलंदी रही। इत्तलात सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान ख़ान खे मसनूई तौरु वज़ीर आज़म बणायो वियो। इमरान ख़ान खे हाणे इदारनि जो न्यूट्रल रहण पसंदि न पियो अचे। PTI हुकूमत 3 सालनि ताईं गैर क़ानूनी क़दम खणंदी रही। इमरान ख़ान मुल्की इदारनि ते तनक़ीद करे रहियो आहे। इमरान ख़ान रुगो पंहिंजी पसंदि जा फ़ैसिला करे थो। सिंध हाई कोर्ट में सूबे अंदर मकानी चूंड मुलतवी कराइण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी। MQM ऐं क़ौम परस्तनि समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान पेश। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां रिपोर्ट अदालत में जमा। अदालत MQM जे वकील जे केस में दुरबर्जन वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट दुआ ज़ेरा जे वालिद जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट मूजिब निकाह थियण खां पोइ क़ानून मूजिब कुझु नथो करे सघिजे। हाणे रुगो छोकिरी ई शादी खे चैलेंज करे सघे थी। जस्टिस सज्जाद अली शाह दुआ ज़ेरा जे वालिद मेहदी काज़मी का सवाल कयो त हू छा था चाहिनि। मेहदी काज़मी चयो त हू कुझु नथो चाहे, रुगो पंहिंजी न्याणी जी वापसी चाहे थो।
कराची जे कोरंगी वारे इलाके मेहरान टाउन में हददफलिन खिलाफ ऑपरेशन शरीफाबाद ऐं सेक्टर 6 में हददफलिन खिलाफ ऑपरेशन दौरान इलाके वासिन जी मुज़ाहिमत, पुलिस एहलकार की लठबाजी, पुलिस ऐं इलाके वासिन में चक्रिन सबब इलाको जंग जो मैदान बणिजी वियो। फायरिंग ऐं लठबाजी सबब औरतुन ऐं ॿारनि में केहार थी विया। कराची में कोरोना के केसनि में खतरनाक वाध शिरह 21.3 ताईं पहुंची वई। सेहत के क़ौमी इदारे NIH मूजिब कराची में कोरोना के केसनि की शिरह 21% का वधी वई आहे। कराची में 650 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 138 माण्हुनि में कोरोना वायरस की तस्दीक थी। शहर में कोरोना की पखेड़ की शिरह 21.31% रही। मुल्क में कोरोना सबब गुजरल 24 कलाकनि दौरान एक मरीज फोत। सेहत के क़ौमी इदारे NIH मूजिब 24 कलाकनि दौरान 12,513 टेस्टूं कयूं वयूं ऐं 268 माण्हुनि में कोरोना वायरस की तस्दीक थी आहे। मुल्क में कोरोना के हाकारी केसनि की शिरह 2.14% रही। मुल्क के मथां इलाकन में प्रीमोनसून बरसातन बैद सिंध के बैराजन में पानी की सतह में वाध अची रही है। बैराजन में पानी की सतह वधण सबब केनाल्स में पानी मरहलेवार वधायो पियो वञे। कींज ठंड में पानी की सतह वधी 47.40 फुट ताईं पहुंची वई। कंट्रोल रूम मूजिब गुडू बैराज ते पानी के वहकरे में 1000 क्यूसिक ऐं सखर बैराज वटि 2000 क्यूसिक वाध आई है। खीरथर केनाल में 4850, राइस केनाल में 4015 क्यूसिक ऐं दादू केनाल में 3020 क्यूसिक पानी ॾियण जो सिलसिलो शुरू किया वियो आहे। नारा केनाल में 10,600 क्यूसिक, रोहिणी केनाल में 10,600 क्यूसिक पानी की फराहमी जारी है। कराची के बोर्ड बेसन वाले इलाके में शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क वेझो समुंड में 7 ॼणा बुड़ी विया। 3 ॼणनि जा लाश हथ, 3 ॼणनि खे बेहोशी की हालत में अटकियो वियो। 1 ॼणे जो पतो न पियो। गुम थी वियलनि की ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी। PP शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी की अमड़ ऐं बिलावल भुट्टो की ॾाॾी ज़रीन आरा जो मड़ नवाब शाह भरसां बालूजा कुबा के अबाणे कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले। जनाज़े नमाज में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, अनवर सियाल, रऊफ़ सिद्दीकी ऐं जी शिरकत। आसिफ अली ज़रदारी सां ज़रदारी हाउस नवाब शाह ते ताज़ियतन जो सिलसिलो हलंदड़। सदर आरिफ अली, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सेनेट चेयरमैन ISPR ऐं ॿियनि तरफ़ां ताज़ियत जो इज़हार। ऐं सिंध जा 2 अहम रतन मुतहरिक समाजी अगवान नूर नाज़ आगा ऐं अहमद मखदूम नालाणो करे विया। दरबेले से ताल्लुक़ रखंदड़ अहमद मखदूम नामियारे समाजी अगवान सुरैया मखदूम जो भाउ हो। नूर नाज़ आगा सजी जमार मुख़्तलिफ़ सियासी समाजी फोरमन ते इंसानी हक़नि ऐं औरतुनि लाइ आवाज़ उथारींदी रही।